ओम शांति। दीदी महावाक्य है 1/1/1923 रिवाइज स्कूल 26/3/1993 अव्यक्त बाबदादा महावाक्य अव्यक्त वर्ष में लक्षण के समान था। अज निराकारी आकारी बापदादा सर्वश्रेष्ठ ब्रह्मण आत्मा की आकारी रूप सां साकारी रूप सां ॾिसंदा। साकारी रूप वारी आत्मा सभी आत्माएं भी बाप जे सम्मुख आहियो और आकारी रूपदारी वार भी सम्मुख आहिनि। ॿिन्हिनि खे बाप दादा ॾिसी करे हर्षित था थियनि। सभिनि जे दिल में हिकु ई संकल्प उमंग आहे कि असां सभी बाप समान साकारी सो आकारी सो निराकारी बाप समान ठहूं। बाप दादा सभिनि सां हिन सभिनि खे हिन सभिनि जो इहे लक्षण खे ॾिसनि था। छा ॾेखारे में ॾिनो मेजोरिटी जो लक्ष्य ॾाढो सुठो दृढ़ आहे, लेकिन लक्षण हाणे कॾहिं दृढ़ आहे कॾहिं साधारण आहे। लक्ष्य ऐं लक्षण में समानता अची निशानी आहे समान ठहण जी। लक्ष्य धारण करण में 99% भी कोई आहे, बाक़ी नंबरवार है, लेकिन सदा सहज और नेचुरल नेचर में लक्षण धारण करण में केस ताईं आहे। इनमें परसेंटेज 90% ताईं आहे, बाक़ी नंबरवार आहिनि। त लक्ष्य और लक्षण में और लक्षण के भी नेचुरल और नेचर ठाहिण में अंतर छो आहे? समय प्रमाण, सर्कमस्टेंसेस प्रमाण, समस्याएं प्रमाण कई बार पुरुषार्थ द्वारा पंहिंजे लक्ष्य और लक्षण के समान भी ठाहींदा आहिनि। समय प्रमाण, सर्कमस्टेंसेस प्रमाण, समस्या प्रमाण कई बार पुरुषार्थ द्वारा पंहिंजे लक्ष्य और लक्षण के समान भी ठाहींदा आहिनि, लेकिन ये नेचुरल नेचर थी वञे असांजी। ये असांजो नेचर ई अहिड़ो आहे, उनमें सभी अञा ॿियो अटेंशन खपे। यह वर्ष अव्यक्त फरिश्ते स्थिति में स्थित थियण जो मनायो था। ये ॾिठे बाप दादा ॿारनि खे, यह ॾिसी करे बाप दादा खे ॿारनि ते प्यार अचे पियो। पुरुषार्थ भी ॾिठे, ॿिन्हिनि खे ॾिसी ख़ुशि पिया थियनि। बाप दादा ॿारनि जो प्यार और पुरुषार्थ ॾिसी करे ख़ुशि पिया थियनि। वाह ॿार वाह। ऐं गीत भी ॻाइनि पिया। साथ साथ सभी ॿियो अॻियां सर्व ॿारनि जे लक्ष्य और लक्षण के समानता ॾिसण चाहींदा आहिनि। तव्हां सभी यही चाहींदा आहियो न? बाप भी चाहींदो आहे, तव्हां भी चाहींदा। पोइ विच में बाक़ी छा आहे? पोइ भी सुठी तरह सां उहो भी सुठी रीति सां ॼाणदा आहियो। आपस में वर्कशॉप कंदा आहियो न? बाप दादा जा लक्ष्य और लक्षण में अंतर हुजण जी विशेष हिकु ॻाल्हि बाबा ॾिठी। ये अंतर छो आहे? चाहे आकारी फरिश्तो चाहे निराकारी निरंतर नेचुरल थी वञे। हाणे आकारी फरिश्तो, हाणे निराकारी निरंतर नेचुरल थी वञे। हिन जो मूल आदर आहे निरअहंकारी थियण। अहंकार अनेक प्रकार जो ईंदो आहे। सभिनि खां विशेष थियण में भले हिकु शब्द देह अहंकार आहे, लेकिन देह अभिमान हिकु शब्द देह अभिमान आहे, लेकिन देह अभिमान जो विस्तार ॾाढो आहे। हिकु मोटे रूप में देह अभिमान जो कई ॿारनि में न भी आहे, चाहे स्वयं जी देह चाहे ॿियनि जी देह। अगरि ॿियनि जी देहनि खे सां भी आकर्षण आहे त उहो भी देह अभिमान। कई बार इन मोटे रूप में पास आहिनि। मोटे रूप सां देह में आकार, देह जे आकार में लगाव अभिमान न आहे, परंतु हिननि सां गॾु देह जे संबंध सां पंहिंजे संस्कार विशेष, बुद्धि विशेष, गुण विशेष, कई कलायूं विशेष, कई शक्ति विशेष, उन्हनि में अभिमान अर्थात अहंकार, नशो, रोग, ये सूक्ष्म देह अभिमान आहे। अगर इन सूक्ष्म अभिमान सां कोई भी अभिमान आए त न आकारी फरिश्तो नेचुरल निरंतर थी सकदो, न निराकारी थी सकदासीं।
छोकी आकारी फरिश्तों में भी देह अभिमान ना है, डबल लाइन था। देह अहंकार निराकारी ठहण न दींदो। तो सभिनि हिन वर्ष अटेंशन सुठो रखियो, उमंग उत्साह भी आहे, चाहना भी ॾाढी सुठी आहे, चाहींदा भी आहियूं, लेकिन अॻियां ॿियो अटेंशन प्लीज। चेक करो कहिड़े भी प्रकार जो अभिमान व अहंकार नेचुरल रूप का पुरुषार्थ स्वरूप त नथो थे न। कोई भी सूक्ष्म अभिमान अंश रूप में भी रहल त ना आहे न, जो समय प्रमाण काथे सेवा प्रमाण भी इमर्ज थी वञे, सेवा प्रमाण भी इमर्ज थी वेंदो न। रोग ॾेखारींदा आहियूं, अहंकार अची वेंदो आहे, छो जी अंश मात्र ही समय ते धोखो ॾियण वारो आहे। इन करे हिन वर्ष में जो लक्ष्य रखियो, बाप दादा ये चाहींदा आहिनि कि लक्ष्य संपन्न हुजणो खपे, थियणो ई आहे, लक्ष्य संपन्न थियणो ई आहे। हलदे हलदे कोई विशेष स्थूल रूप में हुन ॾींहुं हुन समय कोई भूल न कंदा आहे, लेकिन कॾहिं कॾहिं इहो अनुभव कंदा आहे कि अॼु व हाणे मां ना मालूम छा आहे, जो जीअं ख़ुशी थियणी खपे वो ख़ुशी न आहे, ना मालूम अॼु अलबेलोपन वो निराशा वो व्यर्थ संकल्पन जो अचानक तूफान छो तो अचे। अमृत वेलो भी कयो, क्लास भी कई, सेवा भी कई, जॉब भी कयो, परंतु ये छो तो थे, कारण छा हूंदा, मोटे रूप खे चेक कंदा आहियो, हुननि में सम्झदा आहियो कि कोई गलती न आहे, लेकिन सूक्ष्म अभिमान जे स्वरूप जो अंश सूक्ष्म में प्रकट हूंदो आहे। हिन करे कोई भी कम में दिल न लगती है, वैराग्य उदासी फील थींदा, उदास या तो सोचदो कोई एकांत जे स्थान ते हली वञो, या सोचदो वञो रेस्ट में हली वञो, या परिवार सां किनारो करे थोरो टाइम जे लाइ काथे हली वञो। इन सभिनि स्थितियुनि जो कारण अंश जी कमाल हूंदी आहे, कमाल न धमाल थियो त संपूर्ण निरंकारी थियण अर्थात आकारी सो निराकारी सहज ठहे। जीअं कॾहिं कॾहिं दिल न हूंदी आहे कि छा सदा हिक ई दिनचर्या ते हलणो, चेंज त खपे न चाहींदे भी इहा स्थिति अची वेंदी आहे। जॾहिं निरंकारी ठही वेंदो त आकारी ऐं निराकारी स्थिति जे सां हेठि अचण जी दिलि ई न थींदी। उन में ही लवलीन अनुभव कंदो, छो जी तव्हांजी ओरिजिनल अनादि स्टेज जी निराकारी आहे न। निराकारी आत्मा हिन शरीर में प्रवेश कयो, शरीर आत्मा में न प्रवेश कंदी आहे, आत्मा हिन शरीर में प्रवेश कई त अनादि ओरिजिनल स्वरूप त निराकारी आहे, न कि शरीरधारी। शरीर जो आधार वरितो आहे, लेकिन कंहिं लाइ त आत्मा ई आहे, निराकार खां साकार शरीर जो आधार वरितो अथव त ओरिजिनल छा आयो, आत्मा या शरीर? आत्मा आयो न, इहो पक्को आहे त ओरिजिनल स्थिति में स्थित थियण सहज या आधार वठण वारी स्थिति में सहज आहे। बाबा पुछनि था ओरिजिनल स्थिति में स्थित थियण सहज आहे या आधार वठण वारी स्थिति में सहज आहे, मतलब शरीर वठण वारी स्थिति सहज। अहंकार अचण जो दरवाजो हिकु शब्द आहे, वो कहिड़ो आहे, मां। त इहे अभ्यास करो, जॾहिं मां शब्द ईंदो आहे त ओरिजिनल स्वरूप साम्हूं लायो, मां के, मां आत्मा आहियां या फलानो फलानी आहियां। ॿियनि खे ज्ञान ॾींदा आहियो, मां शब्द ई उड़ाइण वारो आहे, मां शब्द ई हेठि लाहिण वारो आहे। मां चइण सां ओरिजिनल निराकारी स्वरूप यादि अची इहे नेचुरल थी वञे त इहे पहिरियों पार्ट सहज आहे न। त हिनखे चेक करो, आदत विझो, मां सोचियो ऐं निराकारी स्वरूप स्मृति में अची वञे। केतिरी बार मां शब्द चईंदा आहियो, मां इहो कयो, मां ईअं कंदी आहियां, मां इहो सोचदी आहियां, अनेक बार मां शब्द यूज़ कंदा आहियो त सहज विधि आहे निराकारी ऐं आकारी थियण जी
जॾहिं मां शब्द यूज़ करो त फौरन निराकारी ओरिजिनल स्वरूप साम्हूं अचे। इहा मुश्किल आहे या सहज, पोइ त लक्षण समान थी आहे। सिर्फ़ ये युक्ति निरंकारी निरअहंकारी ठाहिण जो सहज साधन अपनाए करे ॾिसो। कहिड़ी बाबा ॿुधाए थो, जॾहिं मां चऊं त संजी आत्मा जे बारे आत्मा यादि अचे, ये देह अभिमान जो मां समाप्त थी वेंदो। छो जी मां शब्द ई देह अहंकार में लाहींदो। अगरि मां निराकारी आत्मा स्वरूप आहियां स्मृति में लाहींदा त ये मां शब्द ई देह अभिमान खां परे करे छॾींदो। ठीकु आहे न। सॼे ॾींहं में 25-30 बार त ज़रूर चईंदा हूंदा, चईंदा न त सोचदा हूंदा मां ईअं करां, मूंखे ईअं करणो आहे, प्लान बि ठाहींदा त सोचदा आहियो न। त एतिरी बार जो अभ्यास आत्मा स्वरूप जी स्मृति छा ठाहे छॾींदो? निराकारी ठही आकारी फ़रिश्तो ठही कार्य कयो, पोइ निराकारी ठही वेंदो। कर्म बंधन जे स्वरूप सां संबंध में अचो। कर्म संबंध जे स्वरूप सां संबंध में अचो। संबंध खे बंधन में न लायो। देह अभिमान में अचण अर्थात कर्म बंधन में अचण, देह संबंध में अचण अर्थात कर्म संबंध में अचण। ॿिन्ही में अंतर आहे न। देह जो आधार वरितो ऐं देह जे वश थियण, ॿिन्ही में अंतर आहे। भई मां आत्मा देह जो आधार वरितो, उन आत्मा जो उद्धार कयो, हाणे वरी देह खां परे विदेही आत्मा निराकारी स्थिति में स्थित थी वञे। त अगरि नथा थी सघूं त काथे न काथे उहो अहंकार हूंदो आहे कि हा मां हुनखे एतिरो सुठो सम्झायो, हुनजो सुठो थियो, उनखे घड़ी अगरि उनजे बारे में उनजी देह खे यादि कंदा, ईअं कयो न मां त कार्य कयो, बसि बाबा खे ॾिनो, बसि बाबा वटि पहुची वञे, पोइ हुनजो फल सुठो हुजे या जेको बि हुजे। त हीअं असांखे देह जो आधार वठणो आहे, कर्म करणो आहे। बाबा जेको चयो अथई बसि कर्म करे बाबा खे ॾेई छॾो। बसि देह जे वश थियण, देह जो आधार वरितो, देह जे वश थियण, ॿिन्ही में अंतर आहे। फ़रिश्तो व निराकारी आत्मा देह जो आधार वठी करे देह जे बंधन में न ईंदी आहे, संबंध में ईंदी आहे, लेकिन बंधन में न ईंदी आहे। त बाप दादा पोइ हिन ई वर्ष में रिजल्ट ॾिसंदा कि निरंकारी आकारी फ़रिश्तो निराकारी स्थिति में लक्षण केतिरो समान रहियो। महानता जी निशानियां निर्माणता, जेतिरो निर्माण ओतिरो सभिनि जी दिल में महान सुख ई थी वेंदो। बिना निर्माण जे सर्व जा मास्टर सुखदाता ठही न सघंदा। निर्माणता निरअहंकारी सहज ठाहींदी आहे। निर्माणता जो बीज महानता जो फल सुख ई प्राप्त कराईंदो। निर्माणता सभिनि जी दिल में दुआयूं प्राप्त कराईंदी आहे। कल्ह बि बाबा निर्माणता जे बारे में ॿुधाईंदा त निर्माणता सर्व जी मास्टर, जेका निर्माण न हूंदा आहिनि सर्व जा मास्टर सुखदाता न थी सघंदा आहिनि। निर्माण हूंदो त मास्टर सुखदाता ठहींदो, निरअहंकारी ठहींदो। निर्माणता जो बीज महानता जो फल सुख प्राप्त थींदो। सभिनि जी दिल में दुआयूं, सभिनि जी दिल जी दुआयूं मिलंदियूं। सभिनि जे मन में निर्माण आत्मा जे प्रति प्यार जो स्थान ठही वेंदो आहे। निर्माणता महिमा योग्य ठाहींदी आहे। त निरअहंकारी थियण जी विशेष निशानी आहे निर्माणता। वृत्ति में भी निर्माणता, दृष्टि में भी निर्माणता, वाणी में भी निर्माणता, संबंध संपर्क में भी निर्माणता, असांजी सोच में भी निर्माणता, असांजी दृष्टि में भी निर्माणता हुजे, वाणी में भी निर्माणता हुजे, संबंध संपर्क में भी निर्माणता हुजे। ईअं न कि मुंहिंजी वृत्ति में न हुयो लेकिन बोल निकिरी वियो। निर्माणता मतलब निरअहंकारी, पंहिंजा बोल, पंहिंजी दृष्टि, पंहिंजी वृत्ति, संबंध संपर्क में अहंकार न हुजे।
ये न कि मुंहिंजी वृत्ति अहिड़ी न हुई लेकिन बोल निकिरी हो, न। जो वृत्ति हूंदी आहे न वो दृष्टि हूंदी आहे, जो दृष्टि हूंदी आहे ओड़ी वाणी हूंदी आहे, जहिड़ी वाणी हूंदी आहे ओड़ो संबंध संपर्क में ईंदा आहिनि। चारई चैनल में अची वेंदो, नज़र अची वेंदो। टिन में आहे, हिक में न आहे त बि अहंकार जी मार्जन चईंदासीं, हिनखे चईंदासीं। पोइ असां फ़रिश्तो न ठही सघंदासीं। अगरि असां में चैनल में निर्माणता हूंदी त असां फ़रिश्तो कहलाईंदासीं। त सम्झो बाप दादा छा चाहींदा आहिनि, तव्हां छा चाहींदा आहियो? चाहना ॿिन्हिनि जी हिक ई आहे, हाणे करणो बि हिकु ई आहे। अॻियां सेवा जा नया नया प्लान छा ठाहींदा आहियो? कुझु ठाहियो आहे, कुझु ठाहींदो, चाहे इहो वर्ष, चाहे अॻियां जो वर्ष। जीअं ॿिया प्लान सोचता आहियो कि भाषण बि कंदासीं, संबंध संपर्क बि वधाईंदासीं, वॾा प्रोग्राम बि कंदासीं, नंढा बि कंदासीं, ईअं सोचता ई आहियो। लेकिन वर्तमान समय जी गति प्रमाण हाणे सेवा जी फास्ट गति खपे। वो कीअं थींदी? वाणी द्वारा, संबंध संपर्क द्वारा जो सेवा करो था, मन सां सेवा बि कंदा आहियो, लेकिन हाणे खपे थोरो समय में सेवा जी सफलता जागती हुजणी खपे। सफलता अर्थात रिजल्ट। हुनजी विधि आहे कि वाणी सां गॾु गॾु पहिरियों पंहिंजी स्थिति व स्थान जी वाइब्रेशन पावरफुल ठाहियो। जे तव्हांजे जड़ चित्र छा सेवा कंदा आहिनि? वाइब्रेशन द्वारा केतिरे भक्तनि खे प्रसन्न कंदा आहिनि। डबल विदेशन जा मंदिर ॾिठा आहिनि, डबल विदेश मंदिर ॾिठा अथव? तव्हांजा ई त मंदिर आहिनि कि सिर्फ़ भारत वारनि जा आहिनि। तव्हांजा जड़ चित्र सेवा करनि था त वाणी द्वारा फल करो, लेकिन हाणे अहिड़ी प्लानिंग करो जो वाणी सां गॾु गॾु वाइब्रेशन जी अहिड़ी विधि ठाहियो जो वाणी ऐं वाइब्रेशन डबल कम करे। वाइब्रेशन ॾाढे काल जो रहंदो आहे। वाणी सां ॿुधल कॾहिं कॾहिं कईअनि खे भुलिजी बि वेंदो आहे, लेकिन वाइब्रेशन जी छाप ज्यादा समय हलंदी आहे। जीअं तव्हां माण्हू पंहिंजे जीवन में अनुभवी आहियो कि कोई जो उल्टो वाइब्रेशन अगरि तव्हांजे मन में व बुद्धि में वेही रहंदो आहे त उल्टो केतिरो समय हलंदो आहे? वाइब्रेशन अंदर वेठो हूंदो आहे न, ऐं बोल त हुन समय भुलिजी वेंदा आहिनि, लेकिन वाइब्रेशन जे रूप में मन ऐं बुद्धि में छाप लॻी वेंदी आहे। ऐं केतिरो समय हुन वाइब्रेशन जे वश हुन व्यक्ति जे व्यवहार में ईंदा आहियो, हुन व्यक्ति सां व्यवहार में ईंदा आहियो। हुन वाइब्रेशन सम्झो कि नेगेटिव वाइब्रेशन हूंदा आहिनि, असांजी मन बुद्धि में वेही रहंदा आहिनि त असां बि हुन व्यक्ति सां ओड़ो व्यवहार कंदा आहियूं न, चाहे उल्टो चाहे सुल्टो। लेकिन वाइब्रेशन मुश्किल मिटदा आहिनि। लेकिन ये रूहानी वाइब्रेशन फैलाइण लाइ पहिरियों पंहिंजे मन बुद्धि में व्यर्थ वाइब्रेशन समाप्त कंदव। ये जेका रूहानी वाइब्रेशन फैलाईंदासीं न त हिननि जी सां सभिनि जे मन बुद्धि में जो व्यर्थ वाइब्रेशन आहे न वो समाप्त थी वेंदा। कहिड़े बि तॾहिं असां रूहानी वाइब्रेशन फैलाए सघंदासीं। हिन खां पहिरियों पंहिंजे मन ऐं बुद्धि में व्यर्थ वाइब्रेशन खे असांखे समाप्त करणो आहे। कीअं कंदासीं? जॾहिं असां बाबा जी ॻाल्हियुनि ते वीचार कंदा रहंदासीं त असांजी मन बुद्धि में सभिनि जे लाइ जो फालतू ॻाल्हियूं हूंदियूं, वाइब्रेशन हूंदा, उहो ख़तम थी वेंदा। तॾहिं असां रूहानी वाइब्रेशन फैलाए सघंदासीं। कंहिंजे बि प्रति अगरि व्यर्थ वाइब्रेशन धारण कयल आहिनि त रूहानी वाइब्रेशन न फैलाए सघंदा। मतलब कंहिंजे लाइ बि अगरि असांखे व्यर्थ ॻाल्हि हूंदी न बुद्धि में, कि सम्झो कोई कंहिंजो कहिड़ो संस्कार आहे ज्यादा ॻाल्हाइण जो, अगरि असां सोचंदासीं कि त ज्यादा ई ॻाल्हाईंदो रहंदो त असां मन में हुन लाइ उहो ॻाल्हि रखी छॾी। लेकिन असांखे हुनखे पॉजिटिव में कन्वर्ट करणो आहे। पहिरियों हुनजे लाइ मन बुद्धि में शुद्ध ॻाल्हियूं रखणियूं आहिनि, तॾहिं असांजा वाइब्रेशन हुन आत्मा ताईं पहुची सघंदा आहिनि, न त न पहुची सघंदा। व्यर्थ वाइब्रेशन रूहानी वाइब्रेशन जे अॻियां हिकु दीवार ठही वेंदी आहे। चाहे सूर्य केतिरो बि प्रकाश में हुजे, लेकिन
अगर साम्हूं दीवार अची वेंदी आहे, बादल अची वेंदी आहे, त सूरज जी प्रकाश खे प्रज्वलित थियण न ॾींदी आहे। त जो पक्को वाइब्रेशन आहे न, उहो आहे दीवार। जो हल्को वाइब्रेशन आहे, हल्का बादल या काला, वो कारा बादल है। हल्को वाइब्रेशन, हल्का बादल या कारा बादल। त जो रूहानी वाइब्रेशन खे आत्माउनि ताईं पहुचण न ॾींदी आहे। जीअं सागर में कोई जाल विझी करे अनेक चीजनि खे हिकु बार इकठो कंदो आहे, त या काथे बि पंहिंजी जाल फैलाए हिकु समय ते अनेकनि खे पंहिंजो ठाहे वठंदो आहे। त वाइब्रेशन हिकु ई समय अनेक आत्माउनि खे आकर्षित करे सघंदा आहिनि। वाइब्रेशन वायुमंडल ठाहींदी आहे। त अॻियां जी सेवा में वृत्ति द्वारा रूहानी वाइब्रेशन सां गॾु गॾु सेवा करो, तॾहिं फास्ट थींदो। वाइब्रेशन ऐं वायुमंडल सां गॾु गॾु वाणी जी बि सेवा कंदव त हिकु ई समय अनेक आत्माउनि जो कल्याण थी वेंदो। बाक़ी प्रोग्राम जे लाइ अॻियां बि ठहियल स्टेज जो प्रयोग ॿियो ज्यादा थींदो, हुनखे ॿियो वधायो। संपर्क वारा द्वारा इहे सहयोग वठी करे सेवा जी वृत्ति खे प्राप्त करे सघंदा आहियो। सहयोगी जो सहयोग कहिड़े बि विधि सां वधाईंदा हलो त स्वतः ई सेवा में सहयोगी थियण सां सहयोगी ठही वेंदा। अहिड़ी आत्माएं हूंदियूं आहिनि जो सिधो सहयोगी न ठहींदा आहिनि, लेकिन सहयोग वठण वारी ईंदी। बाबा चए थो, लेकिन कई अहिड़ी आत्माएं हूंदियूं जो सिधो सहयोगी न ठहींदी, लेकिन सहयोग वठण ईंदी। सहयोग वठंदा वञो, सहयोगी ठाहींदा वञो। लेकिन अगर वो कहिड़े बि रीति तव्हांखे सहयोग ॾियनि था त उन्हनि जो सहयोग वठंदा वञो, इन रीति सहयोगी ठाहींदा वञो। त सहयोगी जे में अॻियां वधंदे सहयोग उन्हनि खे योगी ठाहे छॾंदो। इन करे कहिड़ी बि आत्मा कहिड़े बि रीति सां असांजे संपर्क में मददगार थिए थी त उनजो सहयोग वठंदा हलो त अॻियां हली सहयोगी थी वेंदी। त बाबा चवनि था कि हाणे त सहयोग में अॻियां वधंदे सहयोग उन्हनि खे योगी ठाहे छॾंदो। त सहयोगी आत्माउनि खे ॿियो स्टेज ते लायो, उन्हनि जो सहयोग सफल करो। सम्झो छा करणो? कोई हिकु आत्मा बि सहयोगी ठहींदी आहे त उहा आत्मा प्रैक्टिकल में सहयोग ॾियण सां, वठण सां, प्रत्यक्ष दुआनि सां सहज अॻियां वधंदी वेंदी आहे ऐं अनेकनि जी सेवा जे निमित्त ठही वेंदी आहे। 7 वर्ष में मास मुक़रर करो, कुछ मास विशेष स्वयं जी पुरुषार्थ व श्रेष्ठ शक्ति धारण करण जे अभ्यास करो, जंहिंखे तव्हां तपस्या, रिट्रीट या भट्टी चईंदा आहियो। हर हिकु देश जे प्रमाण 2 मास फिक्स करो। जीअं सीज़न हूंदी आहे त 2 मास तपस्या जा, 2 मास छुट्टी जो सेवा, नंढी सेवाउनि जा 2 मास, वॾे रूप जी सेवाउनि जा फिक्स करो। ईअं न कि 12 मास सेवा में एतिरा बिजी थी वञो जो स्व जी प्रगति जे लाइ टाइम कम मिले। जीअं जहिड़ो देश जो सीज़न हूंदो आहे, कई समय अहिड़ो हूंदो आहे जंहिंमें ॿाहिरि जी विशेष सेवा न करे सघंदा आहियूं, त हुन समय पंहिंजी प्रगति जे रूप में विशेष रूप सां रखो। सॼो साल सेवा करो, सॼो साल सेवा न करो, इहो बि न थी सघंदो आहे। सॼो साल सिर्फ़ तपस्या करो, इहो बि न थी सघंदो। इन करे ॿई साथ लक्ष्य में रखंदे हुए पंहिंजे स्थान जे प्रमाण मुक़रर करो, जंहिंमें सेवा ऐं स्व जी प्रगति ॿई साथ हलनि। अच्छा, हिन वर्ष जो सीज़न जी समाप्ति आहे। समाप्ति में छा कबो आहे? समाप्ति में हिकु त समारोह कबो आहे, ॿियो आध्यात्मिक ॻाल्हियुनि में स्वाहा कबो आहे। त हाणे स्वाहा छा कंदा? हिकु ॻाल्हि विशेष मन बुद्धि सां स्वाहा करो, वाणी सां न, सिर्फ़ पढ़ी वतो उहो न, मन बुद्धि सां स्वाहा करो।
पुरुषो स्वाओ सेवा में तीव्र गति किए थी अज जी लहरा केड़ी दी आत्मा जी प्रति व्यर्थ वाइब्रेशन के स्वाहा करो। स्वाहा करे सकता है कि थोड़ो थोड़ो रहींदो, ये न समझो कि ये ही हेड़ो बाबा जी ने ये न समझो कि यह आए ही हेड़ो तो वाइब्रेशन ही रहींदो केड़ो भी हुजे, लेकिन ता नेगेटिव वाइब्रेशन की बदले करे पॉजिटिव वाइब्रेशन रखता हो तो वो आत्मा भी नेगेटिव सा पॉजिटिव में अच्छी अच्छी नहीं है। शुद्धि देखते हैं व्यर्थ वाइब्रेशन मन बुद्धि में है तो फास्ट गति से सेवा न थी सकती है। वृत्ति द्वारा रूहानी वाइब्रेशन फैलाना, वृत्ति आए रॉकेट ऐसे वेठे जाते भी चाहे जितना भी पावरफुल परिवर्तन करना चाहे वो करे सकता है। ये रूहानी रॉकेट आना जाते जितरो के पहुंचाण चाहो उतरो पावरफुल वृत्ति सा वाइब्रेशन सा वायुमंडल ठाई सकता है। चाहे वो रियल में रॉन्ग भी है, लेकिन ता उन्हनि जो रॉन्ग धारण न करो, रॉन्ग की ताशो धारण करना ये श्रीमत आशा समझणो समझण अलग चीज है। नॉलेजफुल ठाओ, लेकिन नॉलेजफुल का गॾु पावरफुल थी करे उनके समाप्त करो। समझणो अलग चीज है, सामनो समायण अलग चीज, समझण अलग चीज है, समायण अलग चीज है, समाप्त करण ॿियो अलग चीज है। बस समझदा है ये रॉन्ग है ये राइट है ये अहिड़ो है, लेकिन अंदर वो समायो न। समायण था समाप्त न कर, मतलब मन में न रखो, मन में उनके लाए पॉजिटिव सोचो। ज्ञान था समझ, लेकिन समझदार उनकी चइबो आहे जेके समझण भी ईंदो आहे ऐं मिटाइण भी ईंदो आहे, परिवर्तन भी करणु ईंदो आहे। समझदार था समझे तो ये रॉन्ग आहे या गलत राइट आहे, वो रॉन्ग खे मिटाए भी सके, उनके परिवर्तन भी करे सके, उनके पॉजिटिव में भी परिवर्तन करे सके। हिन वर्ष में मन बुद्धि के बिल्कुल व्यर्थ फ्री करो आने हिन समय पंहिंजे मन और बुद्धि के व्यर्थ का बिल्कुल फ्री करो। यह फास्ट गति की साधारण गति में लाए सकती है। व्यर्थ गाली जो है ना फास्ट गति की साधारण गति में लाए सकते हैं। हिन लाए ये समाप्ति समारोह करो अर्थात स्वाहा करो, बिल्कुल क्लीन केड़ो भी हुजे, लेकिन क्षमा करो। शुभकामना जी वृत्ति सा शुभ वाइब्रेशन धारण करो। शुजी लास्ट में अज्ञा ॾाढा ईंदा, ये वृत्ति वाइब्रेशन तव्हांजी लास्ट में अज्ञा वधदा, ये वृत्ति वाइब्रेशन तव्हांजी सेवा वधाईंदी। तॾहिं जल्दी कम से कम 9 लख ठाहे सघंदव। समझो छा स्वाहा करणो, व्यर्थ वृत्ति व्यर्थ वाइब्रेशन स्वाहा। पोइ ॾिसो नेचुरल योगी और नेचर में फरिश्तो ठही वेंदो। ठहियल ई आहे, हिन अनुभव ते रिट्रीट करो, वर्कशॉप करो, कीअं थींदो न ईअं थींदो। अच्छा सदा स्वयं की बार ओरिजिनल स्वरूप में निराकारी आया, मां इहे निश्चय और नशे में उड़ण वारा सदा निर्माणता द्वारा महानता जी प्राप्ति जी अनुभवी आत्मा एड़ियो निर्माण सदा महान सदा आकारी निराकारी के नेचुरल ठाहिण वारा सर्वश्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो ॾाढो ॾाढो यादि प्यार ऐं नमस्ते। वरदान आहे इन मर्जीवी जीवन में सदा संतुष्ट रहण वारा इच्छा मात्र अवेद्या ठहो। तव्हां ॿार मर्जीवा ठहिया ई आहियो सदा संतुष्ट रहण जे लाइ।
जाति संतुष्टाय उते सर्व गुण ऐं सर्व शक्तियूं आहिनि। छो जी रचयिता खे पंहिंजो ठाहे छॾियो अथव। भई असां ॿार मर्ज़ीवा ठहिया आहियूं, सदा संतुष्ट रहण लाइ कुझु खपे हाणे। जाति संतुष्ट आहे उते सर्व गुण ऐं सर्व शक्तियूं आहिनि। छो जी रचयिता खे पंहिंजो ठाहे छॾियो त बाप मिलो सभु कुझु मिलो, सर्व इच्छाएं इकट्ठी करो। उन्हनि सां बि पदम गुणा ज्यादा असांखे मिलियो। बाबा भगवान परमात्मा उन्हनि जे अॻियां इच्छा ई आहे जे सूरज जे अॻियां दीपक। इच्छा उठण जी त ॻाल्हि ई छॾो, लेकिन इच्छा हूंदी बि आहे ये क्वेश्चन बि न उठी सघंदो। सर्व प्राप्ति संपन्न आहे, इन करे इच्छा मात्रम अविद्या सदा संतुष्ट मन। स्लोगन है जिनकी संस्कार ईज़ी है ना, वो कहिड़ी भी परिस्थिति में स्वयं के मोल्ड करे छॾींदा। त पंहिंजे संस्कार के ईज़ी ठाहे, असां कहिड़ी भी परिस्थिति में स्वयं के मोल्ड करे सघंदा। इच्छा ओम शांति।